नाज़रीन आवाज़ न्यूज़ में वलीकार अमया संझा सैयद नजर नासी खास खबर थे। कौमी असैम्बली ऐं सेनेट ते बधल कौमी सलामती की पार्लियामानी कमेटी जो इजलास आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ऐं DGISI समेत ॿिया फौजी अमलदार शरीक परॾी वज़ीर शाह महमूद कुरैशी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, मुखालिफ अगवान शहबाज शरीफ, अख्तर महंगल ऐं चइनी सूबनि जा वॾा वज़ीर इजलास में शरीक। अस्करी अमलदारनि पारां क़ौमी सलामती जी मौजूदा सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी पई वञे। मलीर जे मेमण ॻोठ में परॾेहिनि खे तलूर पखियुनि जो शिकार करण खां रोकण ऐं वीडियो ठाहिण ते नौजवान नाज़िम जोखियो जे तशदुद करे क़त्ल करण वारो खेस गिरफ़्तार। MP ॼाम अवैस गौराम ऐं संदसि 2 सिक्योरिटी गार्ड मलीर कोर्ट में पेश थिया। ॼाम अवैस गौराम खे हथकड़ियुनि बिना पेश कयो वियो। वकीलनि जे सख़्त एहतजाज बाद ॼाम अवैस गौराम खे हथकड़ियूं लॻायूं वयूं। अदालत 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते जवाबदारनि खे पुलिस हवाले करे छॾियो। अदालत ईंदड़ ॿुधणी ते अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठि सुभाणे वफ़ाक़ी काबीना जो इजलास थींदो। काबीना इजलास जी 9 नुकाती एजेंडा जारी कई वई। महांगाई ऐं आवाम बाहि जी शयुनि ते वज़ीर आज़म इमरान खान खे ब्रीफिंग ॾिनी वेंदी। मुल्क में कोरोना वायरस के 9 मरीज़ फौत। हयाती विञाइंदड़नि जो अंग 28,547 थी वियो। 24 कलाकनि दौरान 499 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,77,160 थी वियो। आकारी शरह 1.7% रही। This headline news is brought to you by